हजरत उमर फरमायो अल अम्रु बिल मारूफ वन नह्यु अनिल मुनकर वस्सौबुल खलिक। पहिरीं शइ या मां माण्हुनि खे चङा आहिनि जो हुकुम कयां। तबलीग वारा भी भलो कम था कनि, भाइर आहिनि, दोस्त आहिनि असांजा ॾाढा चङा माण्हू आहिनि, तबलीगी जमात जा साथी, पर ये लेकिन जो हुकुम ना आहिनि कंदा, अर्ज कंदा आहिनि, इलाज कंदा आहिनि। ऐं हज़रत उमर छा थो चए, लेकिन जो हुकुम कयां हुकुम डंडे सां थींदो आहे, न त इलाज आहिनि न बाबा, इलाजनि जो सवाब आहे। हुकुम तॾहिं थींदो जॾहिं हुकूमत आलिमनि जी अचे, पोइ को मस्ती करे त ॾिसूं। हज़रत उमर छा चओ, मां लेकिन जो मरी वियो सफ़ा ॾाढा। हज़रत उमर थो चए साईं अल अम्रु बिल मारूफ, माण्हुनि खे नेकिन जो हुकुम कयां, वन नह्यु अनिल मुनकर, माण्हुनि खे बुराइनि खां रोकियां। अमर भी ताकत सां थींदो आहे, नही भी ताकत सां थींदी आहे। यो तॾहिं थींदो जॾहिं इस्लाम जी हुकूमत हुजे। मां सदके वञा अमीर उमर जे लफ़्ज़नि तां। हज़रत अमीर उमर थो फरमाए साईं नेकिन जो हुकुम कयां, पहिरीं शइ बुराइनि खां रोकियां, ॿी शइ वसौबुल खल्क, मां चतिन हैल कपड़ा पायां। जीअं को गरीब मुंहिंजा उचा कपड़ा ॾिसी हुन जे दिल मां का हसरत जी आह न निकिरे। उहो अमीर उमर जंहिंजो नालो ॿुधी दुनिया जा बादशाह भी लर्ज़ी वेंदा हा, जंहिंखे रस्ते ते ईंदो ॾिसी शैतान रस्तो छॾे वेंदो हो। अल्लाह जे ज़ात जो कसम, न अमीर उमर जे कमीस ते 14 चतियूं लॻला हो।